अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। दोस्तो, अॼु जी पंहिंजावेरी ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट अची चुकी आहे। अॼु ॿुधाईंदासीं ॿियो नओं कहिड़ो अदाकार पंहिंजावेरी ड्रामे में सिलेक्ट थी चुको आहे। नाले वारो अदाकार आहे छा असद कुरैशी या मूसा या सिजावल ख़ान या वरी को ॿियो अज़ीज़ सांगी। कहिड़ो अदाकार नओं सिलेक्ट थियो आहे, सॼी डिटेल ॾियूं था हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अची सघे ऐं नई अपडेट में तव्हां शामिलु थी सघो। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों, मां ॿुधाईंदो हलां त आज़म मेंगल जे बारे में मां तव्हांखे ॿुधायो शामिलु थी चुको आहे पंहिंजावेरी ड्रामे में। ऐं सना रज़ा बि आहे, इजाज़ मला बि आहे, उन में साईं निसार शाह बि हूंदो। उन जो नालो अञा न आहे आयो, पक उहो मुंहिंजो अंदाज़ो आहे उहो पक हूंदो। लेकिन जेको नओं एक्टर हिन में शामिलु थियो आहे पंहिंजावेरी ड्रामे में, उनजो नालो आहे इरफान शेख यानी सोढल। यानी हिकु चकर ॿीहर आज़म मेंगल ऐं सोढल ऐं साॻिए ई अदाकार इजाज़ मला इन्हनि जी जोड़ी वरी हिकिड़े ड्रामे में, यानी हे दुलाब सीज़न 2 तयारु थी रहियो आहे। तव्हां ईअं सम्झो, मां तव्हांखे चयो हो न, नालो नओं हूंदो ड्रामे जो, लेकिन अदाकार साॻिया हूंदा। कहाणी पोएं ड्रामे दुलाब सां मिलंदी जुलदी हूंदी। अहिड़े क़िस्म जो ड्रामो ज़रूरु ईंदो। ही पंहिंजावेरी ड्रामो अची रहियो आहे। साॻिए अदाकार हिन में सिलेक्ट थींदा पिया वञनि ऐं हिन में डायरेक्टर आज़म मेंगल हिन ड्रामे में ऐं खजू साहब ॿिन्ही जे डायरेक्शन में ड्रामो ईंदो। तव्हां सोचे रहिया हूंदो आज़म मेंगल डायरेक्टर थी वियो। जी हाँ, आज़म मेंगल हिन ड्रामे खे डायरेक्शन ॾींदो खजू साहब सां गॾु।